वफाकी काबीना डिफेंस फोर्सेस एक्ट 2026 की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास थियो। अमन समेत मुल्क की मौजूदा सूरत हाल ते गौर वीचार। काबीना तरफा नेशनल कमांड अथॉरिटी एक्ट 2010 में तरमीम की मंजूरी। डिफेंस फोर्सेस एक्ट अॼु ई क़ौमी असेंबली ऐं सेनेट में पास कराइण जो फ़ैसिलो। ख़बर हिकु ॿियर शेयर करे रहिया आहियूं। वफाकी काबीना डिफेंस फोर्सेस एक्ट 2026 की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास थियो। अमन समेत मुल्क की मौजूदा सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो। काबीना तरफा नेशनल कमांड अथॉरिटी एक्ट 2010 में तरमीम की मंजूरी ॾिनी वई। डिफेंस फोर्सेस एक्ट अॼु ई क़ौमी असेंबली ऐं सेनेट में पास कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। वफाकी काबीना डिफेंस फोर्सेस एक्ट 2026 की मंजूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास थियो। अमन समेत मुल्क की मौजूदा सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो। काबीना तरफा नेशनल कमांड अथॉरिटी एक्ट 2010 में तरमीम की मंजूरी ॾिनी वई आहे। डिफेंस फोर्सेस एक्ट अॼु ई क़ौमी असेंबली ऐं सेनेट में पास कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफाकी काबीना डिफेंस फोर्सेस एक्ट 2026 की मंजूरी ॾेई छॾी आहे। तफ़सील वारो कंदासीं इस्लामाबाद खां। धरती टीवी जे रिपोर्टर सद्दाम हुसैन असां सां लाइन ते मौजूद है। जी सद्दाम, आगाह कजो, छा तफ़सील आहे? सदारत हेठि वफाकी काबीना जो अहम इजलास थियो, जंहिंमें 2 कानूनी मसौदनि की मंजूरी ॾिनी वई आहे, जंहिंमें डिफेंस फोर्स एक्ट 2026 जे मसौदे ऐं नेशनल कमांड अथॉरिटी एक्ट 2010 में तरमीम की मंजूरी ॾिनी वई आहे। हुकूमत मूजिबि डिफेंस फोर्स एक्ट 2026 जो मसौदो 27वीं आइनी तरमीम तहत कयल तब्दीलियुनि जे तसलसल में तैयार कयो वियो आहे। मसौदे जो मक़सद चीफ ऑफ डिफेंस फोर्स जे उहिदे ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्स हेडक्वार्टर सां लाॻापियल इंतज़ामी ऐं कानूनी मामलनि जो तयन करणु आहे। काबीना की मंजूरी खां पोइ डिफेंस फोर्स एक्ट 2026 जो मुसौदो पार्लियामेंट जे इजलास में मंजूरी के लिए अॼु ई पेश किया वेंदो। जॾहिं तरफां चयो वियो आहे इजलास में नेशनल कमांड अथॉरिटी 2010 में तरमीम की पिण मंजूरी ॾिनी वई है। हुकूमत जो चवणु आहे त 27वीं आइनी तरमीम खां पोइ नेशनल कमांड अथॉरिटी एक्ट में तरमीमूं ज़रूरी थी वयूं हुयूं, जंहिं ज़रिए लाॻापियल कानूनी ऐं इंतज़ामी मामलनि खे नए आइनी ढांचे सां हम कयो वेंदो। ॿिन्ही कानूनी मसौदनि खे हाणे पार्लियामेंटी अमल मां गुज़ारियो वेंदो, जिथे असेंबली मेंबर उन ते गौर ऐं इन खां पोइ उनजी मंजूरी ॾिनी वेंदी। जी